नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सांगड़ में खबर ॾींदा हलूं त सांगड़ भरसा ॻोठ क़रीम बगटी में 1 महीनो गुज़रण बावजूद ॻोठ में बरसाती पानी नेकाल न थी सघियो। बरसाती पानी वापराइण सबबि चौपायो माल मरण लॻो है। रवासिन पारां ॻोठ में बरसाती पानी नेकाल न थियण बासरन पारां बरसाती पानी ॻोठनि ॾांहुं छोड़ करण खिलाफ़ यूसी सांगड़ो जे समें ॻोठाण जो एहतजाज मुज़ाहिरो करे सख्त नारेबाज़ी कई वई। इन मौके ते करीम बगटी, तरीन बगटी, कुर्बान अली चांडियो, दरिया खान बगटी मीडिया के ॿुधायो त सांगड़ पेरूमल भरसा ॻोठ करीम बगटी में गुज़रियल 1 महीने खां बरसाती पानी नेकाल न थी सघियो, जंहिं सबबि ॻोठ में मच्छरनि जो आज़ार वधी वियो आहे ऐं ॻोठ में मौजूद बरसाती पानी वापराइण सबबि असांजे ॻोठ में चौपायो माल बि मरी रहियो आहे। हिननि वधीक चयो त 1 महीने खां पानी नेकाल जे लाइ डीसी सांगड़ जी ऑफिस जा चकर लॻाए थकिजी पिया आहियूं, पर डीसी सांगड़ हिकु बि ॿुधण लाइ तयारु न आहे। हिननि डीसी सांगड़ आला इख्तियारनि खां ॻोठ में बीठल बरसाती पानी नेकाल जो मुतालबो कयो है। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।